सांगड़ मां ख़बर ईंदा हलो त मुल्क जे ॿियनि ज़िलनि वांगुरु ज़िले सांगड़ में बि पुलिस जे शहीदनि जो ॾियारो क़ौमी जज़्बे ऐं अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सारा जावेद ऐं SSP आबिद बलोच जी अॻुवाणी में हिकु बावकार रैली कढी वई, जंहिं में शहर जे सियासी समाजी बल्दियाती चूंडियल नुमाइंदनि ऐं वापारियुनि शिरकत कई। रैली शहीदनि जी यादगार ते ख़त्म थी, जिते SSP ऐं डिप्टी कमिश्नर सारा जावेद पारां यादगार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वयूं ऐं अमुन अमान लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदड़ पुलिस जे बहादुर जवाननि खे ख़राजे अक़ीदत पेश कयो वियो। तक़रीब दौरान शहीदनि जे इसाले सवाब लाइ दुआ ऐं फातह ख़्वानी पिणु कई वई, जॾहिं त संदन बहादुरी फ़र्ज़ शनासी ऐं कुर्बानियुनि खे भेटा पेश कई वई। इन तक़रीब में म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन राशिद इस्लाम मुग़ल, सिविल सर्जन डॉक्टर आफ्ताब आज़म सिरेवाल, DSP गुलाम सरवर सोलंकी, SHO गुलजार अहमद मरी, मोहम्मद अली ज़रदारी समेत पुलिस जे ॿियनि आफ़ीसरनि ऐं एहलकारनि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऐं SSP पंहिंजे ख़िताब में चयो त पुलिस फोर्स जा शहीद असांजो फ़ख़्रु आहिनि, जिन अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। संदन कुर्बानियूं रायगां न वेंदियूं ऐं ईंदड़ नस्लूं बि फ़ख़्र सां इन्हनि जो ज़िक्र कंदियूं। शौदा तक़रीब में शहीदनि जे वारसनि जे वॾे अंग शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।